असां वटि हिकिड़ो अहिड़ो नौजवान मौजूदु आहे जंहिं CSS 2025 में पाकिस्तान में 3 पोज़ीशन ऐं समूरी सिंध में पहिरीं पोज़ीशन माणी आहे ऐं इन CSS एग्ज़ाम जे थ्रू ASP तौरु एलोकेट थियो आहे। इन खां अलावा बि पाण ॻाल्हि कंदा हलूं त PSP ग्रुप में उन्हनि पहिरीं नंबर पोज़ीशन माणी आहे। असां वटि मौजूदु आहिनि असांजे स्टूडियो में लाइव कॉल जे ज़रिए ऐं ज़ूम जे ज़रिए तारिक हफ़ीज़ बुघियो साहिबु, जिन जो तालुक़ु आहे शहर वारा खां ऐं हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे आबाद बुघियो। असीं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करियूं था। तारिक साहिबु, अव्हांखे भलीकार करियूं था। वॾी महिरबानियूं आवाज़ टीवी जे तरफ़ां, आवाज़ टीवी लाइ, ऐं उन खां अलावा मॉर्निंग में आवाज़ जी महिरबानियूं जिन मूंखे मदू कयो। हा तारिक भाई, अभी माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे अहिड़ी की पोज़ीशन ते एलोकेट थिया आहियो ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी थिए थी। वधीक अव्हां सां अबीर ॻाल्हाईंदियूं, आऊं सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुसि त आवाज़ टीवीअ जी समूरी सथ जे तरफ़ां अव्हांखे तहे दिलि सां लख लख वाधायूं हुजनि। तारिक, तव्हांजी जर्नी तमामु आई वुड से ट्रांसफॉर्मेशनल रही हूंदी। तमामु तव्हां इंटरपर्सनली बि ग्रो कयो हूंदो पंहिंजी नॉलेज सां गॾोगॾु। बिफोर आई गेट इन द टेक्निकल क्वेश्चन्स, तव्हां मूंखे पंहिंजी CSS जर्नी, तव्हांजी प्रिपरेशन कीअं थी, तव्हां किथां प्रिपेयर कयो, तव्हां कहिड़ो काऊं अटैम्प्ट हुयो इहो तव्हांजो, इन जे बारे में असांजे ऑडियंसिस खे थोरो ॿुधाईंदा, असांखे ॿुधाईंदा, प्लीज़ गो अहेड। अच्छा, मां ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां जेका मुंहिंजी CSS जर्नी थी हुई उहा मुंहिंजी 9वीं क्लास खां वठी करे मुंहिंजो मामो आहे जंहिं वटि मूं रहियुमि, ऐं हू हिन वक़्तु असिस्टेंट प्रोफेसर बि आहिनि गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काना में। त उन्हनि मूंखे 9वीं क्लास खां वठी CSS जे बारे में आगाही ॾिनी, ऐं गॾोगॾु जेको आहे मूंखे उन्हनि उन वक़्त खां वठी एसेज लिखाइण थी विया या इंग्लिश ते कमु कराइण थी वियो। उन सां मूंखे जेको आहे उन्हनि सलाहियो, ऐं जॾहिं मां अॻिते वधियुमि काइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मूंखे जेको आहे त हिकिड़ो बाय चॉइस मां ओॾे वियुमि विदाउट गोइंग इन टू मेडिकल एंड इंजीनियरिंग फील्ड्स। त मूं परसू कयो हिस्ट्री खे, जेको अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे सम्झो वेंदो आहे त इन सब्जेक्ट में सुभाणे को फ्यूचर न हूंदो, स्कोप न हूंदो। ऐं 4 साल मां काइद आज़म यूनिवर्सिटी में पढ़ियुमि, ऐं हुतां जी जेका फैकल्टी ऐं ओवरऑल एनवायरनमेंट हुयो उन में बि मूं काफ़ी लर्निंग कई, जेका CSS में मूंखे अॻिते हली कमु बि आई। ऐं मां 4 साल जेके आहिनि त अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट पोज़ीशन हासिलु कई हर 8 सेमेस्टर्स में। गॾोगॾु मूं हिकिड़ो सेमेस्टर जेको आहे यूग्रेड एक्सचेंज प्रोग्राम जे तहत जेको आहे अमेरिका में बि गुज़ारियो। उन खां बाद में जॾहिं ग्रेजुएट थी आयुमि मां काइद आज़म यूनिवर्सिटी मां, त मूं इस्लामाबाद में जेको आहे हिकु 3 महीननि जो अकेडमी 3 महीननि लाइ जॉइन कई, जेका CSP अकेडमी आहे। उन खां पोइ मूं सेल्फ स्टडी जेका इस्लामाबाद में पब्लिक लाइब्रेरी आहे, इस्लामाबाद पब्लिक लाइब्रेरी जे छेठ में, मूं उते रही करे तयारी कई, ऐं गॾोगॾु जेको आहे मूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि इवेल्युएशन सेशन्स कराया, जिन में मुंहिंजो तमामु हिकिड़ो बहितरीनु उस्तादु हुयो सर मखमल हयात जसरा, जेको बि पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान जो जेको आहे हिन वक़्तु ऑफिसर आहे, त उन्हनि मूंखे तमामु घणो गाइड कयो। सो इहा जेका जर्नी हुई तक़रीबन 8 महीननि जी ग्रेजुएशन खां बाद में, उहा मूं पंहिंजी हिकु त कुझु टाइम अकेडमी ऐं उन खां बाद में पंहिंजो पाण सां लाइब्रेरी सां जेको आहे गॾिजी हिकिड़ो सफ़र मूं खयो, जंहिंमें मुंहिंजा साथी किताब ऐं मुंहिंजो जेको आहे त ओवरऑल नंढड़ो हिकिड़ो सोशल सर्कल हुयो जेके रहिया। सही।